Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. PTM तरफ़ा मालाकंड जे इलाइक़े बटखेल में अॼु सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। PTM जे जलसे में मौलाना फज़ल रहमान ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शिरकत कंदा। मरियम नवाज़ अॼोके जलसे में शिरकत न कंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी ट्वीट बयान ज़रिए अवाम खे जलसे में भरपूर शिरकत जी अपील कंदे चयो आहे त असां मालाकंड में महांगाई, करप्शन, नाइंसाफ़ी ऐं कठपुतली हुक्मराननि जी नाअहली ख़िलाफ़ मार्च करे रहिया आहियूं। हुक्मरान KP खां पोइ सॼे मुल्क खे बहिराननि जे वर चाढ़े छॾियो आहे। अवाम नाअहल हुक्मराननि ख़िलाफ़ मार्च में असांजो साथ ॾे। बिजली जे बदतरीन ब्रेकडाउन खां पोइ हुकूमत जो महांगाई सटल अवाम खे हिकु ॿियो तोहफ़ो नेपरा बिजली ₹1.06 फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि बिजली अक्टूबर ऐं नवंबर जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में महांगी कई वई। नवां अघ जनवरी महीने जे बिल्स में लागू कया वेंदा। बिजली महांगी थियण सां वाहिपेदारनि ते ₹8.40 अरब रुपयनि जो वधीक भार पवंदो। के इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि खे बिजली जे नवनि अघनि में छूट हासिल। कराची में चीनी काउंसिल खाने ते हमले वारे केस में पाबंदी पियल तंज़ीम BLA जे 5 जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में ॿुधणी दौरान जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि चीनी काउंसिल खाने ते हमलो कंदड़ दहशतगर्दनि खे हथियार ऐं बारूदी मवाद मुहैया कयो हो। ॿिनि जवाबदारनि जांच दौरान ॾोह जो एतराफ़ बि करे वरितो। केस में रूपोश 15 जवाबदारनि में हरबियार मरी ऐं अलीदाद बुलेदी भी शामिल। सदन गिरफ़्तारी लाइ इंटरपोल सां राब्तो करण जो फ़ैसिलो। सिंध में रतु ॼमाईंदड़ सी दौरान गैस बहिरान शहरनि खे मिटे अज़ाब में विकोड़े छॾियो। सूबे में हिकु भेरो ॿीहर अॼु खां 3 ॾींहनि लाइ CNG स्टेशन्स बंदि करण जो ऐलान। स्वीस सदरन गैस कंपनी तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिंध में LNG ऐं मक़ामी गैस ते हलंदड़ पंप्स बि बंदि रहंदा। सिंध सरकार जे गैस बहिरान कंट्रोल न थियण ते वफ़ाक़ मथां छिती तनक़ीद। सिंध हुकूमत तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त 68% गैस पैदा कंदड़ सिंध जे अवाम, ट्रांसपोर्टर्स ऐं सनतुनि खे गैस खां महरूम रखियो वियो आहे। वफ़ाक़ी सरकार न वाइदा पूरा करे थी ऐं नई आइनी घुर्जूं पूरियूं करे रही आहे। मुतहदा वारा आदमशुमारी ऐं गैस बहिरान वारो मामिलो वज़ीर आज़म आॾो छो नथा उथारिन। कठपुतली हुक्मराननि अवाम खे ऊंदहि में धिके छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट औरतुनि सां ज़्यादती केसिस जे जवाबदारनि खे जल्द सज़ा ॾियारण बाबति दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी कंदे फॉरेंसिक चेयरमैन, रिफॉर्म कमेटी ऐं चीफ टेक्निकल खे 26 जनवरी ते तलब करे वरितो। अदालत पुछाणो कयो त ज़्यादती केसिस जी जांच ऐं जवाबदारनि खे जल्द सज़ा ॾियाराइण लाइ कहिड़ा क़दम खयां पिया वञनि। पुलिस सर्जन ॿुधायो त ज़्यादती केसिस जी जांच जदीद अंदाज़ में करण लाइ असराइता क़दम खयां पिया वञनि। अदालत DNA जो जदीद निज़ाम आणण ऐं जांच में टेक्नोलॉजी जे इस्तेमाल जो हुकुम ॾेई छॾियो। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 32 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 1877 नवां केस साम्हूं अची विया। PP सेनेटर मोहम्मद अली शाह जामोद कोरोना में मुब्तला थियण बाद घर में आइसोलेट। पंजाब जो वॾो वज़ीर उस्मान बोज़दार कोरोना वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी वियो। सिजावल जे इलाइक़े जाती जे आबादगारनि ज़रई पाणी जी बंदिश ख़िलाफ़ अदालत सां राब्तो करे वरितो। सिंध हाई कोर्ट आपाशी खाते SDO सिजावल ऐं ॿियनि इख़्तियारनि खे नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी दौरान आबादगारनि जो चवणो त जाती में बासरनि जी चुर्च ते केतिरनि ई महीननि खां ज़रई पाणी बंदि कयो वियो आहे। बसर ऐं कणक सूधो ॿिया फसल तबाह थियण जो ख़दशो आहे। सिंध सरकार खे जाती में ज़रई पाणी जी फ़रहामी यकीनी बणाइण लाइ हुकुम ॾियण जी इस्तदा। सिंध सूदो सॼे मुल्क में ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरण जी मुहिम शुरू। 17 जनवरी ताईं जारी रहंदड़ मुहिम में 4 करोड़ खां वधीक ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया वेंदा।
सिंध में 5 सालनि खां घटि उमिरि जे 90 लख ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण जो हदफ़ मुक़ररु। पोलियो वर्कर्स खे मास्क पाइण ऐं घरनि में दाख़िल न थियण जी हिदायत। सिहत खाते पिरालोए में ओढा भुट्टा ऐं नारे जा तकरार सबबि पोलियो टीम खे वञण खां रोके छॾियो। मुहिम जे हवाले सां हिकमत अमली जोड़ण लाइ अॼु इजलास तलब। कराची जे मंगो पीर वारे इलाइक़े में नींगर जो लाश हथ अचण वारे वाक़े जो नओं रुख़। 13 सालनि जो अरसलान क्लास फेलो हथां क़त्ल थियण जो इंकशाफ। पुलिस जवाबदार अरहम ऐं संदसि साथी अरसलान खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार अरहम जे घर मां रतु लॻल पत्थर ऐं कपड़नि सूदो, नींगर जो मोबाइल फ़ोन हथ। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार अरहम जांच दौरान नींगर खे क़त्ल करण वारो ॾोहो मञी वरितो। अरहम मौजूब टीचर पेपर लीक करे खेस ॾिनो। नींगर अरबाज़ खे पेपर लीक थियण जी ख़बर पइजी वई हुई, जंहिं ते खेस क़त्ल करे छॾियो। पुलिस खे नींगर सां बदफ़ेली जो बि ख़दशो। मेडिकल रिपोर्ट जो इंतज़ारु। साईं नंढड़ी पीरनि जे कमु कंदी आदल जा वेंदी। सुबुह जो थांव खणी वई ओॾे पती कोन दग ॾेई के वेशी माण्हू खणी हुनखे केलनि में मारे छॾियो। गुज़ारिश था कयूं त असांखे उनजो इंसाफ़ खपे ऐं मेडिकल फिंगर जेके आहिनि प्रिंटियूं असांखे क्लियर करे ॾियनि त कंहिं असां सां इहो ज़ुल्म कयो आहे ऐं नाजादी कई आहे। काठी विझी कंध में ऐं हुनखे असांजा पोती सां घुटा ॾेई मारे हलिया विया आहिनि। सदर जूं भटियूं में 2 ॾींहनि खां गुम ॼाणायल नींगरी खे मुबैना तौरु जिन्सी ज़्यादती जो निशानो बणाइण बाद क़त्ल करण जो इंकशाफ। 10 वरहनि जी मोनिका लाड़ेक जो लाश केलनि जे बाग़ मां हथ कयो वियो। नींगरी जे वारसनि जो चवणु आहे त मोनिका 2 ॾींहनि खां गुम हुई। शक आहे त खेसि ज़्यादती बाद बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। SSP ख़ैरपुर वाक़े जो नोटिस वठंदे जांच टीम जोड़े वरिती। खैरपुर पुलिस वापारी दीपक कुमार जे क़त्ल केस में गिरफ़्तार 2 जवाबदारनि खे मुक़ाबिलो ॼाणाए हाफ फ्राई करे छॾियो। पुलिस दावा कई आहे त वापारी जे क़त्ल वारदात में इस्तेमाल थियल हथियार खणण लाइ पहुतासीं त मुक़ाबिलो थियो। गोलियूं लॻण सबबि गिरफ़्तार जवाबदार राशिद ऐं माजिद शर ज़ख़्मी थी पिया। पुलिस मौजिब लुकमान जे शाही बाज़ार में जवाबदारनि वापारी दीपक कुमार खे क़त्ल कयो। मेहड़ वेझो हथियारबंदनि हमलो करे घर धणी खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ बहावल गोरड़ में हथियारबंद पीरसन दीदार गोरड़ खे क़त्ल करे फरार। पुलिस मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾी। पडीदन में पुलिस अहलकारनि तरफ़ां चोरी जो इल्ज़ाम मढ़े औरतुनि खे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणाइण वारो मामिलो। सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियण बाद पुलिस में थरथलो मची वियो। SSP नौशर फ़िरोज़ तशद्दुद वारी वीडियो में नज़र ईंदड़ 4 अहलकारनि खे मुअत्तल करे लॉकअप करे छॾियो। वीडियो वायरल थियण बाद सोशल मीडिया ते पडीदन पुलिस मथां छिती तनक़ीद थियण लॻी। सिंध एड्स कंट्रोल प्रोग्राम जो अॻूणो मैनेजर अरशद महमूद लाडाणो करे वियो। खेसि अॼु कराची में जनाज़ नमाज़ बाद मिटीअ मां हवाले कयो वियो। ऐं लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ गुलूकारा मिशा शफ़ी जी दरख़्वास्त ते गुलूकार अली ज़फ़र जे वकील खां लिखत में जवाब तलब। सुप्रीम कोर्ट मिशा शफ़ी जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान चयो त दरख़्वास्त गुज़ार जी वकील तरफ़ां उथारियल सवालनि ते गौर करणु घुरिजे। अदालत मिशा शफ़ी जी दरख़्वास्त खे जिन्सी हिरासमेंट जी तशरीह बाबति पाण मुरादे नोटिस सां ॻंढे छॾियो। पंजाब जे गवर्नर फ़नी बुनियादुनि ते मिशा शफ़ी जी हिरासमेंट वारी दरख़्वास्त रद्द कई हुई। लाहौर हाई कोर्ट गवर्नर जे फ़ैसिले खे बरक़रार रखियो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स वारी थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक।